नाज़रीन अवां खबर शेयर कंदासीं मटियारी खां रादौर न्यूज़ के रिपोर्टर तामीर लाखो जी। डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख आशूरा मुहर्रमुल हराम दौरान अमन अमान यकीनी बनाइण लाइ जाम सिक्योरिटी इंतजामनि जो हुकुम ॾेई छॾियो आहे। डिप्टी कमिश्नर मोहम्मद यूसुफ शेख समूरन कानून लागू कंदड़ इदारनि खे हिदायत कई आहे त भिटशा में ख़ासि करे होटलुनि में निगरानी सख़्त कई वञे जिते वॾे अंग में ॿाहिरियनि माण्हुनि जी आमद जो इम्कान आहे। इन कानून लागू कंदड़ इदारनि ते नेशनल हाईवे समेत ज़िले अंदर सख़्त स्नैप चेकिंग की ज़रूरत ते ज़ोर ॾिनो ऐं हिदायत कई त रुगो सिंध के घरू खाते तरफ़ां क्लियर थियल मज़हबी स्कॉलरनि खे तकरीर करण की इजाज़त हूंदी। इन वधीक ख़बरदार कयो त कंहिं बि पाबंदी वढ़ियल आलिम खे ज़िले में दाख़िल थियण की इजाज़त न ॾिनी वेंदी। डी में एक आला सतही इजलास थियो जंहिंमें एसएसपी मटियारी सैयद असगर शाह, एडिशनल डिप्टी कमिश्नर 1 नूर अहमद खरो, डीएचओ डॉक्टर पीर गुलाम हुसैन, एडिशनल डिप्टी कमिश्नर 2 मोनिस अहमद, असिस्टेंट कमिश्नरनि, टाउन ऑफिसरनि ऐं लाॻापियल अमलदारनि ऐं मुख़्तलिफ़ मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ आलिम सगोरनि शिरकत कई। डिप्टी कमिश्नर आलिमनि ते ज़ोर भरियो त हू पंहिंजे ख़ुतबनि में मुहबत, अमुन ऐं भाईचारे खे फ़रोग़ ॾियनि ऐं नफ़रत अंगेज़ तकरीरुनि जी हौसला शिकनी कनि। एसएसपी मटियारी सैयद असगर शाह सिक्योरिटी लाइ कंटिजेंसी प्लान बाबति ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त एसओपी मूजिबि मजलिसुनि ऐं जुलूसनि जे लाइ इंतज़ामिया खां अॻुवाट इजाज़त वठणी पवंदी। मकानी इदारनि, म्यूनिसिपल टाउन एडमिनिस्ट्रेशन ऐं पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग डिपार्टमेंट्स खे पंहिंजे पंहिंजे दायरे में अंदर सफ़ाई सुथराई के यकीनी बनाइण जो हुकुम सौंपियो वियो। डीसी मोहम्मद यूसुफ शेख चयो त हिन भेरे मूनसून सीज़न ऐं आशूरे जा ॾियारा गॾु अची रहिया आहिनि, इन करे लाॻापियल खाता गॾिजी कमु कनि त जीअं समूरनि इंतज़ामनि खे मुकमल करे सघिजे। हिन डीसी ऑफिस में सेंट्रल कंट्रोल रूम क़ाइमु करण जी हिदायत कई ऐं समूरनि असिस्टेंट कमिश्नरनि खे हिदायत कई त हू आशूरे जे मौक़े ते अमन अमान के यकीनी बनाइण लाइ तालुक़े सतह ते आलिमनि सां गॾिजाणियूं कनि। अस्सलाम वालेकुम, मैं हूं आमिर हुसैन अल रहीम मार्केटिंग की तरफ से। फरहान अली वारिस सिटी जो कि सेफ एंड सिक्योर प्रोजेक्ट है और तमाम इदारों से मंजूर शुदा है, प्री लॉन्चिंग के बाद अब करने जा रहे हैं अपने प्रोजेक्ट को लॉन्च। प्री लॉन्चिंग रेट्स जो कि 180 गज का प्लॉट 3,36,000 का था और उसकी इंस्टॉलमेंट थी 5,600 और अब करने जा रहा है इसको 5 लाख पे। और इसी तरीके से 120 गज का प्लॉट जो था वो 5 लाख का था जो कि अब होने जा रहा है 8 लाख का और उसकी इंस्टॉलमेंट रेट थे 8,500। प्रोजेक्ट पर डेवलपमेंट का काम बहुत तेजी से जारी है, तो आज ही अपना प्लॉट जल्द अज जल्द बुक करवाएं 1 जून से पहले और अपना फ्यूचर सेव करें, अपने बच्चों का फ्यूचर सेव करें। बहुत शुक्रिया, अल्लाह हाफिज़।